कराची में ॾोहारियुनि जी सरपरस्ती ऐं फुरुन में मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। CTD जे 2 इंस्पेक्टर समेत 8 एहलकारनि जूं नौकरियूं चट कयूं वियूं। 5 एहलकार मुअतल थी विया। DIG CTD आसिफ एजाज शेख 8 एहलकारनि खे बरतरफ़ ऐं 5 खे मुअतल करे छॾियो। ॼाणियल ऑफिसर ऐं एहलकार ॾोहारियुनि जी सरपरस्ती फुरन ऐं गैर क़ानूनी छापनि में मुलविस हुआ। 1 इंस्पेक्टर ऐं 4 एहलकार अॻूणे सब इंस्पेक्टर जे घर मां लॻल धाड़े में मुलविस हुआ। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। कराची में ॾोहारियुनि जी सरपरस्ती ऐं फुरुन में मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। CTD जे 2 इंस्पेक्टर समेत 8 एहलकारनि जूं नौकरियूं चट थी वियूं आहिनि। 5 एहलकार मुअतल कया विया आहिनि। वधीक अपडेट्स मालूम कंदासीं। असां राब्तो कयो आहे धरती TV जे रिपोर्टर इसहाक सरकी सां। जी इसहाक, वधीक छा तफ़सील आहिनि? DIG पारां कार्रवाई कई वई आहे मुलविस एहलकारनि ख़िलाफ़? हाँ बिल्कुल, ॾिसो CTD पारां जेको एहलकार मुअतल कया विया आहिनि, जंहिंमें जेको हिकिड़ो SI समेत जेके 8 पुलिस एहलकार उन्हनि जूं नौकरियूं जेको चट कयूं वियूं आहिनि। हवाले सां जेको DIG CTD जेको बरतरफ़ जेके एहलकार आहिनि उन्हनि जा नोटिफिकेशन जारी कया विया आहिनि। जॾहिं त DIG CTD आसिफ एजाज शेख जो चवणु आहे त जेके बरतरफ़ एहलकार आहिनि उहे अगवा बराए तावान ऐं ॿियनि ॾोहनि में मुलविस आहिनि। इन हवाले सां उन्हनि पारां जेको मुअतली जो नोटिफिकेशन आहिनि उहे जारी कया विया आहिनि। जॾहिं त जेके एहलकार आहिनि उनमें जेको आहे 2 सब इंस्पेक्टर समेत जेके 8 एहलकार आहिनि उहे जेको आहे उनमें मुलविस हुआ। इन हवाले सां DIG CTD जो चवणु आहे त को बि गैर क़ानूनी कमु आहे जेको CTD में न थींदो। इन हवाले सां जेके मुलविस एहलकार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई बि कई वई आहे ऐं जेके नोटिफिकेशन आहिनि उहे बि जारी कया विया आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी इसहाक तफ़सील ॾियण जे लाइ।